उन्हनि सां जेके मसइला आहिनि उन लाइ असीं पंहिंजे कलम खे तलवार बनाईंदासीं ऐं हिननि साबित करे ॾेखारियो। तव्हां ॾिठो त कल्चर जे ॾींहुं सॼी सिंध जॾहिं टोपी ऐं अजरक ते डांस करे रही हुई, नची रही हुई, पर ही मलीर जा जेके सहाफ़ी आहे अवामी प्रेस क्लब जा जेके हुन जोखे साहब जेको शहीद थी वियो नाज़िम जोखियो, उन जे तुरबत ते वञी उनखे सलामी पेश कयूं। छो त सहाफ़त सहीफ़े मां निकितल आहे ऐं सहीफ़ा नबिन ते लथा आहिनि। उन करे जेको अॼु हिननि कसम खयो आहे लतीफ़ सरकार जे अङण ते त मर मरी आऊं रोई जीअरो मकांद कजन वॾा पलांद जीअनि थोरा ॾींहड़ा। ज़िंदगीअ में माण्हू थोरा जीअं ॾींहंदो आहे, पर जेको माण्हू जीअंदो आहे उहो पंहिंजा किरदार पंहिंजा वर्क हमेशह लाइ छॾे वेंदो आहे, अमर थी वेंदो आहे। इन करे मूंखे फ़ख़ुरु आहे त सामीअ जहिड़ी सदारत कंदड़ हिकिड़ो अणमोट ऐं अरडो सहाफ़ी ऐं उन सां हीअ बहादुर दोस्तनि जी टीम जेके हिन समाज में हिन नासूर खे उथलाए पुथलाए पंहिंजे कलम खे पंहिंजे कैमरा खे माण्हुनि जे हक़ लाइ इस्तेमालु था कनि। कॾहिं बिल्डर माफ़िया जे ख़िलाफ़ु, कॾहिं मंशात फ़रोस्तनि जे ख़िलाफ़ु, कॾहिं ॿियनि जे ख़िलाफ़ु, कॾहिं बैड गवर्नेंस जे ख़िलाफ़ु हिननि जेका जंग जोटी आहे उहा साॻी जंग आहे जेका अॻु असांजे सूफ़िन जोटी हुई। मूं जंग वतन लाइ जोटी आहे, मख़दूम बिलावल मोटी आहे, का वेरनि सां वेढ़ांद कयूं थो राह तके भिट धणी। अॼु ही भिट धणीअ जे उन भूमि ते उहो वचन वरजाइण आया आहिनि त असीं तुंहिंजे माण्हुनि सां, तुंहिंजे माण्हुनि सां, तुंहिंजे मिसकीन मारूअड़नि सां जिन जे लाइ तो चयो हो त मथिन टुबक टुबकड़ा चिकंदड़ियूं अचनि, खुड़ियूं ख बुखलियूं पघर सिर पेरनि, इहो वड़ वेड़ी चन मूं लोॾींदे लिखियो। उन्हनि सां सौदेबाज़ी न थींदी ऐं कॾहिं बि हाकिमनि जी दलाली न कंदासीं। हाकिमनि सां अखियूं अखियुनि में मिलाए हाकिमनि खे ॿुधाईंदासीं त तव्हीं जेकॾहिं माण्हुनि सां सचा नथा हलो त असांजो कलम तव्हां लाइ तलवार बनबो ऐं तव्हांखे हक़ सच चई असीं तव्हांखे पंहिंजो किरदारु ऐं तव्हांखे पंहिंजो फ़र्ज़ु यादि ॾियारींदासीं। मूंखे उमेदु आहे त मलीर जा दोस्त जेको मलीर नालो आहे, मलीर मारवी हुब्बुल वतनीअ जो नालो आहे, मोहब्बत जो नालो आहे, प्यार जो नालो आहे, उनखे सही नमूने सां सही तरीक़े सां अंदाज़ खे अख़्तियार कंदा। ऐं तव्हां वरी बि दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां त तव्हांजे हथ में कलम आहे, तव्हांजे हथ में सहाफ़त आहे, तव्हीं सुभाणे हिन मुस्तक़बिल जा अमीन आहियो ऐं हिन क़ौम जा भरजलो हुयो। जॾहिं क़ौम सियासतदाननि मां, ब्यूरोक्रेटनि मां, ऑफिसरनि मां मायूस आहे त क़ौम तव्हां ॾे पुकारे थी ऐं तव्हीं क़ौम जो उमेदुनि ते पूरा लहंदो। मूंखे इहो यकीन आहे, लतीफ़ जे धरतीअ ते यकीन आहे, तव्हां जेको कसम खयो आहे उन कसम जी पासदारी कंदो।